दोस्तों रियासत ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे ख़ुशि आमदीद। अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप सीरियल रियासत जी नई अपडेट अची चुकी आहे साम्हूं। मेकिंग वीडियोज़ तव्हां ॾिसी सघो था दोस्तों, जेका शूटिंग जे दौरान शूट कया विया आहिनि। रियासत ड्रामे जी काफ़ी सीन शूट थी चुका आहिनि ऐं काफ़ी हाणे कुझु ॾींहंनि खां पोइ वरी बक़ाया शूटिंग बि कई वेंदी। ऐं दोस्तों ही साम्हूं ॾिसी सघो था तस्वीर में असांजो बहितरीनु दोस्त अदाकार जेको आहे मुबीन चांडियो बदीन खां ताल्लुक़ रखंदड़ जेको साम्हूं आज़म एंगल जी भर में बीठो आहे कारे लटनि सां, इहो बि असांजो दोस्त कमु करे रहियो आहे रियासत ड्रामे में। माशाअल्लाह सुठी अदाकारी करे रहियो आहे। हे बदीन जो दोस्त आहे असांजो मुबीन चांडियो साहब ऐं माशाअल्लाह इन खे बि सपोर्ट कयो। इहो बि बहितरीनु अदाकार आहे। अचण वारे वक़्त में तव्हांखे अञा नवे किरदारनि में ॾिसण वटां मिलंदो। सुठा सुठा किरदार करे रहियो आहे। हिन टाइम बि ओठे ऐं फ़हीम याया भुट्टो जी मतिलबु हिकु टीम सां गॾु ज़बरदस्त सीन शूट कया विया आहिनि। ऐं हाणे अचण वारे एपिसोडनि में जेको हाणे नेक्स्ट जेको स्पेल शूट कयो वेंदो उन में आज़म एंगल जी जेका शूटिंग कई वेंदी। बाक़ी उमेद अली कलवड़ जी काफ़ी शूटिंग ॿिनि अदाकारनि जी, मंसूर मुराद, फ़हीम याया भुट्टो, मतिलबु घणे अदाकारनि जी शूटिंग मुकमल थी चुकी आहे। हाणे नेक्स्ट जेको स्पेल आहे उन में आज़म एंगल ऐं कुझु ॿिनि अदाकारनि जी शूटिंग कई वेंदी ऐं माशाअल्लाह बहितरीनु शूटिंग कई वेंदी ऐं सुठा सुठा सीन जेका हिकु हिकु रिपोर्ट असां वटि ईंदी वेंदी उहा असां तव्हां ताईं पुॼाईंदा वेंदासीं। हर अपडेट बर वक़्तु तव्हां ताईं पुॼाईंदा वेंदासीं। दोस्तों मुबीन चांडियो प्यारो ज़बरदस्त अदाकार आहे, बदीन खां ताल्लुक़ रखंदड़ आहे, सुठो दोस्त आहे असांजो। माशाअल्लाह साम्हूं आज़म एंगल जी भर में तव्हां तस्वीरुनि में ॾिसी सघो था। फ़हीम याया भुट्टो सां गॾु बि आहे काफ़ी तस्वीरुनि में ॾिसी सघो था। माशाअल्लाह इन खे बि सपोर्ट कयो। वॾियूं महिरबानियूं लाइक सब्सक्राइब करणु न विसारींदा शायदि कोस व्लॉग खे।